तोखे खुदा जे घर ज़रूर मोकिलींदो। पर तू इहो ॿुधा मज्जू भाई किथे आहे? तोखे मौत इज़त सां मिलंदो। तोखे मजू भाई जी एड्रेस कोन ॿुधाईंदुसि। जेका ज़िंदगी दोस्त जी ज़िंदगी बचाए वो मौत अखियुनि ते। अफ़सोस हिकु बेवकूफ़ माण्हू पंहिंजे दोस्त लाइ पंहिंजी जान विञाईंदो। हिकु सचो दोस्त पंहिंजे दोस्त लाइ जान ॾेई बि सघे थो ऐं जान वठी बि सघे थो। ठीकु आहे, हिन दरगाह मां निकिरी तोखे खुदा जे घर ज़रूर मोकिलींदो। तो छा सम्झो तूं भॼी पंहिंजी जान छॾाईंदे?
अखि न खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मां दुबई मां तव्हांजो ठाह करण लाइ थो पहुतो आहियां ऐं हीउ जेको कुते वांगुरु कंबर जी घिटियुनि में तव्हांजो वेड़ आहे न हिन मां तो हिक जो नुक़सानु न पर तव्हां ॿिन्हिनि जो नुक़सानु आहे बादशाह खान मां तव्हांजी ॻाल्हि सम्झां थो पर हमेशह अग्राही हिननि कई आहे दिलावर हिकु आङुर ॿिए ते खण सां टे आङुर पाण ॾेखारींदियूं आहिनि तव्हां मुंहिंजे भाउ खे सरेआम शहर में मारियो इहा ॻाल्हि विसरी वई तुंहिंजा हथ बि मुंहिंजे भाउ ज़ुबैर जे खून में रंगियल आहे बसि हाणे बसि तव्हांजी इन्हनि ग़लतियुनि जे करे इन्हनि बेवकूफ़ुनि जे करे तव्हां खां ॿिया फ़ाइदो वठी था हलनि ऐं दुश्मनी तव्हांजी थी वधे पाण में मां दुबई मां रोज़ तव्हांजो ठाह करणु त कोन ईंदुसि न मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधो तव्हां पाण में ॿई ठाह कयो ऐं इन में ई तव्हांजो भलो आहे बादशाह खान तव्हां लाइ मूंखे इज़त आहे पर मुंहिंजी हिकिड़ी शर्त आहे पर मूंखे पंहिंजे भाउ ज़ुबैर जो क़ातिल खपे तोखे पंहिंजे भाउ जो क़ातिल खपे न तोखे तुंहिंजे भाउ जो क़ातिल मिली वेंदी पर उन खां पहिरियों तव्हां ॿिन्हिनि खे ठाह करणो पवंदो ऐं पाण में भाकुर पाइणो पवंदो इन में तव्हांजी ताक़त मज़बूत थींदी मज्जू भाई काॾे थो वञे मज्जू भाई जेको कमु अधूरो कयो हुउमि उनखे पूरो करण थो वञा दिलावर खे पंहिंजे भाउ ज़ुबैर ॾांहुं मोकिलींदो जे ख़ुदकुशी करणी अथी न त वञी पंहिंजो पाण खे रेल में ॾे या पंहिंजो पाण खे बिजलीअ में ॾे दिलावर खे पंहिंजी जान तोहफ़े में छो थो ॾे तोखे हाणे मूं ते भरोसो न आहे यार ॻाल्हि भरवसे जी नाहे वक़्त जी आहे वक़्त जी फितरत में ई आहे बेवफ़ाई कल्ह वक़्तु असांजो हुयो ऐं अॼु वक़्तु उनजो आहे त पोइ तूं छा थो चाहीं त मां कुएं वांगुरु वञी ॿिल में लिकी पवां हा जेका ग़लती असां कई न उहा ई ग़लती उहो करे असांखे कमज़ोर सम्झण जी ऐं जॾहिं वक़्तु असांजो अचे न त पोइ तूं दिलावर खे मारजां मजू भाई सलीम सही थो चवई मजू भाई ही वक़्तु दिलावर जो आहे काॾे वेंदो दिलावर ठीकु आहे हिन वक़्तु तुंहिंजी ॻाल्हि मां मञां थो पर मां घणो टाइम लिकण वारनि मां न आहियां खुलियल मैदान में नांग खे मारणु सवलो हूंदो आहे पर जेकॾहिं हू ॿिड़ में लिकी पियो न त हुनजे सर खां बचणु ॾाढो ॾुखियो थी नज़र असां बि रखंदा आहियूं पुलिस वारे ते उहो त मां तोखे हिते ॾिसी सम्झी वियो हुयो ॿुधाए तोखे छा खपे मूंखे मज्जू भाई मोल खपे ऐं हे शहर तमामु वॾो आहे मज्जू खे ॻोल्हणु ॼण रेगिस्तान में सुई बराबरि ऐं मुंहिंजा माण्हू हुनखे ॻोल्हे कोन था सघनि तूं ई आहीं जो हुनखे ॻोल्हे सघे थो तोखे दिलि घुरी क़ीमत ॾींदुसि मज्जू खे मारण जी तोखे जेको बि सरकारी बारूद आहे न हणी छॾे सीने में मां हीअ वर्दी तुंहिंजे शूटर थियण लाइ नाहे पाती निकिर हितां हल इहे सम्झ त तुंहिंजी ऐं मुंहिंजी मुलाक़ात थी न हुई मज्जू भाई जो इनकार करे छॾ पैसा ऐं मेडल तोखे मां ॾियारींदुसि ॿुधी न तोखे मां छा चयुमि हल असल जाथे नज़र अचई न सिधियूं गोलियूं हणेसि ऐं मुक़ाबले जो नालो ॾियारेसि ऐं मथां खां को बि प्रेशर न ईंदो इहा मुंहिंजी गारंटी आहे ॾिस दिलावर मां ईमानदारी सां ड्यूटी कंदो आहियां ऐं हिलाल जी रोज़ी खाईंदो आहियां 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो आहियां इन खां वधीक मुंहिंजी का बि ज़रूरत न आहे रही ॻाल्हि मूंखे ख़रीद करण जी मूंखे उहा तुंहिंजी औकात ई न आहे तूं न विकामदे तुंहिंजो मथो को ऑफिसर विकामजी वेंदो तोॾे इनकार जो ऑर्डर मथां अची वेंदो दिलावर
मां तुझी सोच ऐं क़ीमत को घणो मथे हाँ शीरा अड़ो कड़ो कम आयो जो तू सुभाणे ऑफिस में मिलण बजाए हिते मिलण आयो आई सर कल दिलावर आयो मूंखे ख़रीद करण ऐं मजू भाई जी सोपारी ॾियण पहिरियों पैसे जी लालच ॾिनाई ऐं पोइ मथां जे ऑर्डर जी धमकी न त चए पई उनखे उते ई ख़तमु करे छॾिया पर असांजा हथ कानून जे दायरे में ॿधल आहिनि असांजो मुजरिम हथनि में हूंदो आहे तॾहिं बि असांखे गवाह सबूत ॻोल्हणा पवंदा आहिनि एफआईआर कटणी पवंदी आहे पोइ वञी वारंट निकिरंदो आहे जेसिताईं गवाह या ख़रीद कयो वेंदो आहे या मारियो वेंदो आहे ऐं मुजरिम कमीनो आज़ादु असांखो त मरी जा खदड़ा बि भला जेके घटि में घटि पंहिंजी मर्ज़ी त हलाईंदा आहिनि असां छा कंदा आहियूं पहिरियों कसमनामो खणी पोइ हराम जूं पघारूं वठी थाणे ते बेगुनाह माण्हुनि जो वेठा तमाशो ॾिसंदा आहियूं ऐं मुजरिम कानून खे पंहिंजे हथनि में खणी उन सां रांदि खेॾंदो आहे रांदि जेको चवणो हुई चई वे हाणे कुझु मां ॿुधायां मंजू भाई खे मारे छॾ दिलावर मूंखे चयो सर त तूं न त तुंहिंजे मथां जो को ऑफिसर ज़रूरु विकामत तव्हांखे केतिरे में ख़रीद कयो आहे दिलावर तोखे छा थो लॻे त ईमान सिर्फ़ु तो वटि आहे मारण लाइ सिर्फ़ु तूं तयारु हूंदो आहे पर मुझे छो दिला छो न दिलावर जे लाइ न ई मथां जे ऑर्डर जे लाइ पर हिन वर्दीअ जी इज़त जे लाइ कमाल कंहिंखे बि मारियो मूंखे हुन सां को बि फ़र्क़ु कोन थो पए छो त मंजू जेल खां भॻल मुजरिम आहे इहो सभु खे ख़बर आहे ऐं दिलावर शराफ़त जो निकाब पातो आहे दिलावर खे मारींदो त मथां खां प्रेशर थींदो ऐं जेकॾहिं तव्हां मंजूअ खे मारींदो त मुजरिमनि खे मुंहुं भर जवाबु मिलंदो पोइ फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे कंहिं हिकिड़े खे मार मजू सर मां मजू खे मारी मंजू भाउ
इहा आहे मुंहिंजी ज़िंदगीअ जी कहाणी। मां थियणु छा पियो चाहियां ऐं थी छा वियुमि। हाणे ज़ुबैर दिलावर फ़िरोज़ जी कहाणी ख़तमु। हिन कंबर शहर जो हिकु ई बादशाह हूंदो, मज्जू भाई। Welcome, officer. Sit down. कंहिं बि मुल्क जे कंहिं बि ऑफिसर जहिड़ो मौक़ो न मिलियो हूंदो जेको अॼु असांखे मिलियो आहे। असां सीनो ठोके कंहिं बि मुजरिम खे मारे सघूं था, पर जेसिताईं हिन लड़ाई में मज्जू भाई ज़िंदा आहे, न असां निंड कंदासीं न ई आराम कंदासीं। कुछ ऑफिसर तारीख़ पढ़ंदा आहिनि ऐं कुछ तारीख़ ठाहींदा आहिनि। अॼु असां अहिड़ो कमु करे वञूं जे माण्हू सदियुनि ताईं यादि रखनि। असां ॿिनि ग्रुपनि में हूंदासीं, हिकिड़ो ग्रुप शोएब संभालींदो ऐं ॿियो मां। बॉर्डर ते फौजी भाइर पंहिंजो फर्ज़ निभाइनि पिया। हाणे असांखे मौक़ो मिलियो आहे जो हिन सिंध धरतीअ जो असां कर्ज़ कयूं ऐं हिन वर्दीअ जो असां शान वधायूं। ऐं हिन वर्दीअ जो कर्ज़ तॾहिं लहंदो जॾहिं असां हिन कंबर ज़िले मां बदमनी, चोरी, भंडाखोरी ऐं शराब जादा बंदि कराईंदासीं। ऐं इहो मुमकिन तॾहिं आहे जॾहिं असां मज्जू भाई जी गैंग खे मुकमल ख़तमु कंदासीं। अॼु असांखे अहिड़ो मौक़ो मिलियो आहे जे दुनिया सदियुनि ताईं यादि रखे। जी हर ज़िले जी पुलिस चवे त वाह, पुलिस त ज़िले कंबर जी। कोई शक? सर, तव्हांजा ऑफिसर्स मूंखे त छो वठी आया आहिनि? मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, ही तस्वीर ॾिस। ये सब खून मज्जू भाई कया है। कंबर जी तारीख़ में पहिरियों दफ़ो 15 खून गॾु थिया आहिनि। हर ज़िले जी पुलिस हुनजे पोयां आहे। जेकॾहिं तूं हुनखे बचाइणु चाहीं थी ऐं हुनजी ज़िंदगी तोखे प्यारी आहे त हुनजो असांखे पतो ॿुधा। मां हुनखे इज़त जी ज़िंदगी गुज़ारण जो हिकु मौक़ो ज़रूरु ॾींदुसि। पर तव्हां मज्जू जी मदद छो था करणु चाहियो? हू त पुलिस खे पंहिंजो दुश्मन सम्झंदो आहे, नफ़रत कंदो आहे तव्हां जहिड़नि ऑफिसर्स खां। इहा हुनजी सोच आहे। मज्जू जे मरण सां असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? असां पुलिस वारा कंहिंखे मुजरिम थियण खां रोके त नथा सघूं न, पर हा इहो ज़रूरु करे सघूं था कंहिं मुजरिम खे नई ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो ॾेई सघूं था जेको हिन महिल मज्जू वटि आहे। पर हिन ॻाल्हि जी कहिड़ी गारंटी आहे त मज्जू खे पुलिस खां को बि ख़तरो न आहे? इहा का बि गारंटी न आहे, पर तोखे इहा गारंटी ज़रूरु ॾियां थो। जेकॾहिं तूं असांजी मदद न कई न त को ॿियो ऑफिसर लालच में अची मज्जू भाई जो इनकाउंटर करे छॾींदो। ठीकु आहे सर, पर हेलो, गाॾी हलंदी कॾहिं? ओके, शाह लतीफ़ कॉलेज सुभाणे 12 बजे। पर तव्हां हुनखे अरेस्ट कंदो, इहो सर तव्हां मूंसां प्रॉमिस कयो। थैंक यू।
मुझे दिल पर कुर्बान करण दिल चाहे थी।